बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरें त मां अॼु मुबारकबाद पेश कयां थो असांजो साईं, असांजो मोहतरम पुराणो। मां सम्झां थो त सॼे लाड़काणे में साईं जी सुञाण आहे। हिकिड़े पंहिंजो अवाम दोस्त पुलिस अफ़सर जे हिसाब सां साईं इरशाद नबी भुट्टो साहब, उन सां आयल जेका जो के पंहिंजो तकरीब में जिन दोस्तन, जिन मौज़ूज़न असांजा ॿाहिरि गुलाम भुट्टे कहूं, अर्ज़ी भुट्टे कहूं, सरवर कॉलोनी कहूं, जिन आकिल रोड कहूं, जिन दोस्तन अॼु लाड़काणे अवामी इत्तेहाद में शमूलियत कई, उन्हनि खे बि मां वेलकम चवां थो ऐं उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां त हुननि लाड़काणे अवामी इत्तेहाद जे दोस्तनि ते एतमाद कयो ऐं इहो एतमाद कंदे अॼु उन तकरीब में उन्हनि शमूलियत इख्तियार कई। जीअं हिते ॻाल्हि थी साईं, सवेर बि असांजो भाउ मोहम्मद मिटल भुट्टो साहब, उहो सदाईं जेको आहे सो पंहिंजो न सिर्फ़ु शाइरी पर हिकिड़ा टिपिकल टोटका ऐं जेको आहे सो चवाणियूं ॿुधाईंदो आहे। अॼु मां सम्झां थो साईं अॼु उन जोश में या मूड में न हुयो, आख़िर में थोरो वो जीअं डीज़ल इंजन वांगुरु गरम थियो, पर पोइ मां सम्झां थो त वरी जेको आहे सो रहिजी वियो। पोयों ॻाल्हि ॿुधाई पंहिंजो असांजे चेयरमैन साहब जी, त मां सम्झां थो त सॼे लाड़काणे में इहो, पर सॼे सिंध में इहो ई हिसाब आहे त सॼे सिंध में जेको आहे सो हिकिड़ा वीज़ा ते आहिनि, ॿिया जेको आहे सो घरनि ते आहिनि ऐं टियां जेको आहे सो मिड़ई पंहिंजे बेहोशी में आहिनि। त मां सम्झां थो उन्हनि 13 सालनि जे इक़्तिदार में ज़रदारी साहब जे में इहा सॼे सिंध जी सूरत हाल ई आहे। त हिन महिल मां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त ॿिन्ही इलेक्शन जे अंदरि मां लाड़काणे जे अवाम पंहिंजे भाइरनि दोस्तनि जो मां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त बस थोरो लाहे नथा सघूं पर ॻायूं ज़रूरु था। त जंहिं नमूने लाड़काणे जे अवाम मुंहिंजे हिननि भाइरनि दोस्तनि असांजे मथां एतमाद कयो, लाड़काणे अवामी इत्तेहाद जे मथां एतमाद कयो, ऐं इंशाअल्लाह असांजो बि फ़र्ज़ु आहे। मां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त हिन महिल जे असां दोस्त बि इहो जिदोजहद न कयूं, इन्हनि माण्हुनि जे लाइ न पतोड़ियूं, त पोइ त हुननि जी मर्ज़ी आहे। अॼु इहो आहे त घटि में घटि इलेक्शन अचे थी त लाड़काणे जे अवाम उन्हनि खे यादि पए थो, पर पोइ त इहो थींदो त इलेक्शन जे अंदरि बि अवाम यादि न पवंदो। त इहा ई सूरत हाल हिन महिल आहे। त मां इहो ई तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कयां थो त हिन महिल जेका सूरत हाल आहे लाड़काणे जे अंदरि, त वरी बि हिकिड़ो ऑल्टरनेट प्लेटफॉर्म आहे। उन प्लेटफॉर्म खे तव्हां मज़बूत कयो, उन्हनि दोस्तनि खे मज़बूत कयो। उहे मज़बूत कीअं थींदा? जॾहिं असांजी हिते यकजहती हूंदी। हिते असां अॼु मां सम्झां थो त UC 12 जे अंदरि जेके असांजा मौज़ूज़ दोस्त अॼु शमूलियत कई अथऊं, त इनशाअल्लाह मूंखे यकीन आहे त ईंदड़ बल्दियाती चूंडुनि में हितां लाड़काणे अवामी इत्तेहाद जा नुमाइंदा मुंतख़िब थींदा। इनशाअल्लाह तव्हांजा नुमाइंदा मुंतख़िब थींदा, या तव्हां दोस्तनि जा जेको आहे सो नुमाइंदा मुंतख़िब थींदा। ऐं मां सम्झां थो त हिन महिल जेका ॻाल्हि थी त दोस्तनि खे रोकियो वियो, त अॼु तव्हांखे जस हुजे त हिन महिल इक़्तिदार हुननि वटि आहे। हुननि वटि जेका आहे सो पंहिंजो पूरी जो पूरी जेको आहे सो लालच आहे, लोभ आहे, पर उन लालच लोभ खे छॾे करे अॼु जेको आहे सो तव्हां हिन काफ़िले में शामिल थिया आहियो। त मां तव्हांखे इहो यकीन ॾियारायां थो त जीअं ॻाल्हि थी त इनशाअल्लाह असां हर दुख सुख में लाड़काणो अवामी इत्तेहाद, भाउ राशिद, भाउ नासिर, असां अमीर साहब जन, असांजा जेके बि लाड़काणे अवामी इत्तेहाद जा अॻुवान आहिनि, नुमाइंदा आहिनि, इनशाअल्लाह तव्हां सां गॾु रहंदासीं। जीअं ॻाल्हि थी त पंहिंजो असांजा दोस्त शहीद भुट्टे जा, मां सम्झां थो त असांजो नज़रियो इहो ई आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो नज़रियो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो नज़रियो, मां सम्झां थो इहो ई आहे त अवाम जी ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। पर हिननि ताक़त जो सरचश्मो ॻोल्हियो आहे वॾेरनि जे अंदरि, मुफ़ाद परस्तनि जे अंदरि,
त मांखे पूरो यकीन आहे त ईंदड़ जेको बि लाड़काणे जी सियासत थींदी उहा ख़िदमत जी थींदी ऐं उहा आवाम जी सियासत थींदी। आख़िर में टाइम भी इलाही थी वियो आहे, पोइते बि असांजा इलाही प्रोग्राम आहिनि, नासिर साहब जन बि पहुता आहिनि। मां वरी बि तव्हां दोस्तनि खे जेको आहे सो वेलकम कयां थो। इंशाअल्लाह हिन अॼो के हिन सभु असांजा मौज़िज़ टिनी ॻोठनि जा वेठा आहिनि, त मां उन्हनि खे इहो यकीन ॾियारायां थो त इंशाअल्लाह अॻु बि तव्हां सां गॾु हुआसीं, इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में बि तव्हां सां गॾु हूंदासीं। जीअं त ॻाल्हि थी स्कीम्स जी, त वफ़ाक़ी हुकूमत इन महिल ताईं काई बि 2.5-3 सालनि में सिंध गवर्नमेंट मां त उम्मीद न आहे, पर वफ़ाक़ी गवर्नमेंट बि का बि पंहिंजो बजट या का अलॉटमेंट का पंहिंजो स्कीम जी सूरत में न कई आहे। पर हाणे आसरो ॾिनो अथऊं, उन जे लाइ तक़रीबन अॻु में असांखे चयूं त 1 करोड़ फी यूसी ॾियूं था, पर उहो घटाए हाणे उनखे चवनि था 7-8 करोड़ ॾियूं था। पहिरें त मां इहा ई ॻाल्हि कयमि त इहा पैसा कंहिं आहिनि ई कोन, जे विरायूं था त 40-50 लख यूसी में अचनि था। पर पोइ दोस्तनि इहा ॻाल्हि कई त बावर 50 लख में बि किथे का घटी ठही वई, किथे का नाली ठही वई, त उहा हिकिड़ी उमेद थींदी त अॻिते असां वरी बि माण्हुनि खे दोस्तनि खे कुझु न कुझु ॾेई सघंदासीं। उन जे लाइ इहा सर्वे शुरू कई अथऊं। तव्हां जेका यूसी 12 जा सभु दोस्त बीठा आहिनि, मुंहिंजा ॿाहिरि बीठा आहिनि, उन्हनि बि कोर्ट ते इहा ई डिसाइड कयोसीं त उहा सर्वे वारी टीम खे मोकिलियऊं, तव्हां सर्वे करायो। पोइ जेका बि तव्हां ॻाल्हि कंदो, मुंहिंजो को बि इंट्रस्ट कोन्हे को, न को मुंहिंजो को ठेकेदार आहे जंहिंखे मां सुभाणे को जेको आहे सो आशय कंदुसि। त इहा जेको बि फंड अचे थो उहो तव्हांजे लाइ आहे, दोस्तनि जे लाइ आहे। त इंशाअल्लाह मां उहा बि सर्वे 2-3 ॾींहंनि जे अंदरि उन्हनि शुरू कई आहे यूसी 1 खां वठी। त मां सम्झां थो 3-4 ॾींहंनि ताईं हिते अची वेंदा। उनखे असांखे 15 तारीख़ ताईं उहे स्कीम्स जमा कराइणियूं आहिनि। त इहा यूसी 12 जा जेके तव्हां दोस्त वेठा आहियो, तव्हां पाण सलाह करे पोइ जेके बि फंड अचे थो, 40 लख आहिनि, 50 लख आहिनि, 60 लख आहिनि, जेको बि यूसी खे अचे थो, तव्हां सलाह करे ऐं उहा ॾियो। त इंशाअल्लाह इहा जून खां पहिरें इहे स्कीम्स जेके आहिनि उहे एग्ज़ीक्यूट करायूं था। ऐं आख़िर में नासिर साहब जन बि आया आहिनि, ॿिया बि इलाही दोस्त वेठा आहिनि। त मां इंशाअल्लाह इहो तव्हांखे यकीन वरी बि इहो ॾियारायां थो त हर महिल जेको बि असांजो हाल आहे, लाड़काणे जे अवाम सां गॾु आहियूं, भाइरनि सां गॾु आहियूं, दोस्तनि सां गॾु आहियूं। ऐं इंशाअल्लाह मूंखे पूरी उमेद आहे त जेका सूरत हाल आहे त अॻिते बि असांजी इहा जदोजहद जारी रहंदी। इंशाअल्लाह इन जदोजहद जी इहा ज़रूरु नतीजो निकिरंदो त लाड़काणे जी बहितरी थींदी, लाड़काणे जे अवाम जी बहितरी थींदी। जीए सिंध, जीए लतीफ़, जीए लाड़काणो, जीए लाड़काणे जो अवाम।